हलो, मुंहिंजो नालो मिक्स मेमण आहे। मुंहिंजो तालुक़ु सिंध में हिकिड़े नंढे ॻोठ खां आहे जंहिंजो नालो आहे न्यू दरबेलो, जेको डिस्ट्रिक्ट नौशहरा फिरोज़ में आहे। मुंहिंजी बैचलर्स सिविल इंजीनियरिंग में मेरान यूनिवर्सिटी ऑफ इंजीनियरिंग टेक्नोलॉजी मां थियल आहे। 2001 खां मां कैनेडा में आहियां ऐं हितां मां मास्टर्स कई सिविल इंजीनियरिंग में रायरसन यूनिवर्सिटी टोरंटो खां, ऐं हिन वक़्तु मां लीड सिविल स्ट्रक्चरल इंजीनियर आहियां इंजीनियरिंग कंपनीअ में कैलगरी अल्बर्टा कैनेडा में। इनिशियली जॾहिं जंहिं दौर में असां पहुतासीं उहो अवाइली दौर हो, इंटरनेट जो इंफॉर्मेशन तमामु घटि अवेलेबल हुई। सिंधी माण्हू न हुजण जे बराबरि कैनेडा में हुआ। अमेरिका में वरी बि काफ़ी सिंधी हुआ एज़ कम्पेयर टू कैनेडा। ॾुखियायूं तमामु घणियूं हुयूं, छो जो इंफॉर्मेशन जो फुक़दान हो त छा कजे हिकिड़े नए माण्हूअ लाइ जेको पहिरियों दफ़ो सिंध खां हिजरत करे कैनेडा पहुतो, उन जे लाइ इट्स वेरी डिफ़िकल्ट। इहो ॿुधाइण जो मक़सदु इहो आहे त मुश्किलातुनि खां कॾहिं बि न घबराइजे। इनिशियली जेका मूंखे पहिरीं नौकिरी मिली उहा मिली फैक्ट्रीअ में मज़दूरीअ जी, ऐं हिन में मूंखे को आर न आहे ॿुधाइण में त मां मज़दूर हुउमि हिन मुल्क में, ऐं इन ई मुल्क में मां लीड इंजीनियर थियुसि। फ्रॉम ए हम्बल फैक्ट्री वर्कर बिकम अ लीड इंजीनियर। ॿुधाइण जो मक़सदु इहो आहे त इंसानु अगरि इरादो करे थो कंहिं शइ जो ऐं मुस्तक़िल मिज़ाजी, जेको इम्पोर्टेंट कीवर्ड जेको आहे मुस्तक़िल मिज़ाजी आहे, उन सां अगरि कमु कंदो रहे थो त हिकिड़े ॾींहुं सक्सेस उहो पाईंदो। इन जो ॿियो पार्ट इहो आहे त जेके नौजवान हिन वक़्तु यूनिवर्सिटीज़ में पढ़नि था पिया, उन्हनि खे कोशिशि करे इंग्लिश ते अबूर हासिलु करणु घुरिजे। उन सां गॾोगॾु रिज़्यूमे CV ते कमु करणु घुरिजे। गल्फ में पाकिस्तान में CV चयो थो वञे, वेस्टर्न वर्ल्ड में हुनखे रिज़्यूमे चयो थो वञे, जेको वॾी CV जो शॉर्ट फॉर्म आहे। उन ते कमु करणु घुरिजे। उन सां गॾु नौजवाननि खे SOP ते कमु करणु घुरिजे, जेके स्टेटमेंट ऑफ पर्पज़ आहे त छो, छाजे लाइ, छाकाणि ऐं छा कंदो यूनिवर्सिटीअ में एडमिशन जे लाइ, इहो तमामु ज़रूरी आहे। आइल्स कयो तमामु बहितरु आहे। खोड़ सारनि मुल्कनि में तव्हांखे स्कॉलरशिप्स मिली वेंदियूं। इवन टॉफिल कयो, USA तव्हां लाइ खुलियो पियो आहे सॼो। USEFP तमामु घणा प्रोग्राम आहिनि, उहो ठहियल ई पाकिस्तान बेस्ड प्रोग्राम आहिनि। उनजी वेबसाइट ते वञी करे तव्हां ॾिसी सघो था। जर्मनी वञी सघो था, स्वीडन, नॉर्वे, इटली, फिनलैंड, इवन फ्रांस, ट्यूशन फ्री, खोड़ प्लेंटी ऑफ स्कॉलरशिप्स अवेलेबल आहिनि। उन्हनि जो बेसिक क्राइटेरिया सभिनि जो सेम आहे, A to Z तक़रीबन ऑलमोस्ट आइडेंटिकल आहे। उहो चाहे त तव्हांजी परसेंटेज सुठी हुजे, तव्हांजो SOP सुठो लिखियलु हुजे, तव्हांजी CV या रिज़्यूमे उहा भली ठहियलु हुजे, तव्हां वटि रेफरेंस लेटर यूनिवर्सिटी जे प्रोफेसर्स खां या तव्हांजी इदारनि खां सुठा थियल हुजनि, ऐं तव्हां हिकिड़ी सुठी ईमेल लिखणु ॼाणो, जेका तव्हांखे प्रोफेसर्स खे लिखणी आहे, कॉपी पेस्ट न आहे करणी। थिए छा थो, असांजा नौजवान हिकिड़े हंधि वेहनि था, चवंदा था फलाणे प्रोफेसर खे इटलीअ में तो मोकिली जेका ईमेल उहा मूंखे ॾिए थो, भला रुगो छा था कनि, नालो पंहिंजो मथां बदिलाइनि था, हेठां बदिलाइनि था, ऐं उहो सेम टू सेम CV माना ईमेल मोकिले था छॾनि। पोइ थिए छा थो, चो टीचर्स हिक ॿिए सां ॻाल्हाइनि था, प्रोफेसर्स ॻाल्हाइनि था, चवंदा हेतिरी CV आहियूं, हेतिरियूं आहियूं, हे आहियूं, चवंदा हे त ऑलमोस्ट आइडेंटिकल आहे। त जेको बि कमु कयो दिलि सां कमु कयो, दिलि सां कंदो त कामयाबी तव्हांजा क़दम चुमंदी। पर अगरि ॾन लाहिण लाइ कंदो ऐं ॾन लाहिण जे लाइ बसि चवंदो बसि यार मां अप्लाई करे छॾियो आहे, त यू नॉट गोना बी सक्सेसफुल। कामयाबी सिर्फ़ु उन्हनि माण्हुनि जा क़दम चुमंदी आहे जिन वटि वाज़े गोल हुजे, प्लान हुजे ऐं उनखे एग्ज़ीक्यूशन हुजे त उहो कीअं एग्ज़ीक्यूट कबो। छो मुख़्तसरनि मां तव्हांखे इहो चवां, सुठा ग्रेड्स, सुठी CV, सुठो SOP, IELTS, PTE, टॉफिल, हिन मां कुझु बि तव्हां करे वठो। जर्मनी वञिणो आहे, ग्रेट कंट्री,
ग्रेट लर्निंग, ग्रेट पीपल। जर्मन लैंग्वेज सिखो गोइटे इंस्टीट्यूट में कराची में या नमल में हैदराबाद में, उहो तव्हांखे कमु ईंदी। बैचलर्स जूं स्कॉलरशिप्स अवेलेबल आहिनि ॿारनि मुल्कनि में, पर मोस्टली उहे उन्हनि जी पंहिंजी लैंग्वेज में हूंदियूं आहिनि। मास्टर्स PhD इंग्लिश लैंग्वेज में हूंदियूं आहिनि। अगरि तव्हां बैचलर्स बि करणु चाहियो था उन्हनि जी लैंग्वेज में, इट्स नॉट टू बैड, पर तव्हांखे उहे ज़बानूं सिखणियूं पवंदियूं। असां हर वक़्तु हाज़िर आहियूं उन्हनि दोस्तनि लाइ जेके महिनत करणु ॼाणनि था, जेके असां सां गॾु वर्कआउट करणु ॼाणनि था। पाथ ॾिसणु असांजो कमु आहे, हलणु तव्हांजो कमु आहे। वी आर ऑलवेज हियर फॉर यू। त जेको बि कमु हुजे, जेॾी महिल बि कमु हुजे, नॉक द डोर एंड वी विल बी देयर। थैंक यू सो मच।